जी रही मां असुल दादू ज़िले सां बिलोंग रखां थो, खेरपुर नाथन शाह तालके सां। मां अॼु खां 2020 में होटल किराए ते वेठो, लालक शाख तालको कंजारो ऐं मेन लालक शाख स्टाफ आहे, उते होटल वरितो किराए ते। फहद जे नाले सां एग्रीमेंट कयो। फहद मुंहिंजो मसात हो, उन ॿाहिरि बेरोज़गार आहे, उन्हनि खे होटल खोले ॾिनो जो नज़ीर अहमद सियाल जो होटल आहे। हाणे उहो होटल 5 साल खां पहिरियां बि हिकु एग्रीमेंट उहो करे वियो आहे असां सां, ₹1,00,000 एडवांस वरितई, 5 महीने एग्रीमेंट थियो आहे। उन खां बावजूद बि हुन असां ते FIR कराइण जी कोशिशि कई। तालके कंजारे में कोर्ट में केस हलंदो रहो, उहो असांजे मसात खां गन पॉइंट ते केस लिखाए वरितई। उन खां पोइ असां खां होटल खसियो अथई। 5 साल असां होटल मचायोसीं कयोसीं। उहो 5 सालनि खां अॻु में ई होटल असां खां खसे छॾियईं, पंहिंजे माइटनि खे ॾिनई होटल किराए ते। उसूल इहो आहे त जेको 5 साल होटल मचाईंदो आहे, वरी बि उनखे ई किराए ते ॾिनो वञे। उन खां पोइ मां कोर्ट आयुमि, तालका कोर्ट में केस कयो कंजारे में नज़ीर जे ख़िलाफ़। उन खां पोइ हाणे धमकियूं थो ॾिए, चए थो नौशहरो ईंदे तोखे जान सां मारे छॾींदासीं। जेके जिन्हनि खे होटल खोलियो ॾिनो अथसि, उन्हनि जा रियाज़ नालो आहे, ॿिए जो नालो ज़ाकिर आहे, ॿिए जो मुजाहिद नालो आहे। उहे अलॻि धमकियूं था ॾियनि, ऐं जेके मुंहिंजा मसात आहिनि उन्हनि खे बि भड़कायो अथई, उहे अलॻि धमकियूं था ॾियनि। मुंहिंजा 40-50 लख रुपया अॼु खां 2020 में ख़र्च थियल आहिनि। मां त जेॾा केॾा ख़ाली थी वियुमि, हाणे मां छा कयां। जी जी असांजी बिरादरी न आहिनि, दूर जा सियाल आहिनि। असां SSP सां ऐं DIG नवाब शाह सां मुतालबो था कयूं त होटल मूंखे वापसि ॾिरायो वञे ऐं इंसाफ़ कयो वञे। ऐं सिविल जज वटि केस हले थो कंजारो कोर्ट में, असांखे इंसाफ़ कयो वञे। मूंखे अगरि कुझु बि थियो, नौशहरे ज़िले में मुंहिंजी ड्यूटी आहे, अगरि मूंखे कुझु बि थियो उनजा ज़िम्मेवारी आहे बशीर अहमद सियाल और नज़ीर सियाल ऐं जेके ॿिया 7-8 बासर माण्हू आहिनि उहे आहिनि। मां ग़रीब मिसकिन माण्हू आहे, महिनत करे इहो होटल खोलियो। हाणे जी उनखे सियासी सपोर्ट आहे, सैदनि जी सपोर्ट अथनि नौशहरा फिरोज़ में।